हमारे पास दो रास्ते हैं। जो ये कर रहे हैं मुल्क गिर, हम स्ट्राइक्स, पहिया जाम, डेमोन्स्ट्रेशन, ये रास्ता है। लेकिन मायशत का इतना बुरा हाल है कि अगर हम इस रास्ते पर निकल गए तो मजीद और नीचे जाएगा। इसलिए मैं आज अपने सारे वर्कर्स को, पाकिस्तानी कौम को, आज सबको कहता हूं कि तैयारी कर लें। हमने जेल भरो तहरीक करनी है। इन्होंने हमारे ऊपर अब इसी तरह का तशद्दुद किया। सारी मैं अपने नौजवानों को, कौम को, लोगों को तैयार कर रहा हूं कि अगर ये समझ रहे हैं कि इस तरह का तशद्दुद करते रहेंगे और चुप करके बैठे रहेंगे, हम सारे तैयारी करें जेल भरो तहरीक की, और हम इंशाल्लाह पाकिस्तान के सारे जेलों भर देंगे ताकि इनका शौक पूरा हो जेलों का। पीटीआई चेयरमैन इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त निगरान हुकूमतूं पीटीआई ख़िलाफ़ आहिनि। कारकुन जेल भरियो तहरीक जी तयारी कनि, असां समूरा जेल भरे छॾींदासीं। हुकुमरान भले शौक़ पूरो करे ॾिसनि। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त चूंडुनि खां ॾिनल हुकुमरान असांखे टेॼाणण जी कोशिशि कनि पिया। 90 ॾींहनि में चूंडूं न थियूं त आर्टिकल 6 लागू थींदो। अपोज़िशन खे दॿाए नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी लाइ ग्राउंड तयारु कयो पियो वञे। तहरीक जी क़यादत पार्टी लीडर कंदो आहे। जेल भरियो तहरीक जो ऐलान कंदड़ न्याज़ी जंग ते प्लास्टर चाढ़े ज़मान पार्क में लिकी वेठल आहे। 2 ॾींहं जेल वञण खां पोइ रुअण वारा जेल भरियो तहरीक कीअं हलाईंदा? जेल भरियो तहरीक खां बहितर आहे त हू ॿुॾी मरो तहरीक हलाइनि। वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान जे ख़िते अमल। मरियम औरंगज़ेब चयो त जेल भरिक हलाइण जी ॻाल्हि कंदड़ ज़मानतूं छो कराए। इमरान खान पंहिंजे दौर में मुखालफ़नि खे जेली तशद्दुद जो निशानो बणायो। पीएम जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क मां ख़त्म गर्दी ॿीहर कर खणे पई। इमरान खान देश जी तबाही, महांगाई ऐं वधंदड़ गर्दी जो जवाबु ॾियणो पवंदो। इमरान खान तहरीक जो ऐलान भले करे पर गिरफ़्तार मां ॾे। सिंध जेलनि खे असला घर बणायो। इमरान खान ऐं शेख रशीद खे सुधारियो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो इमरान तक़रीर ते रद्द अमल। पंहिंजे बयान में नासिर इमरान दौर में जॾहिं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार छा संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी गॾु न हुई। मोहसिन बेग खे न गिरफ़्तार कयो वियो पर मथसि ॿारनि साम्हूं त जो जेको विसारे नथो सघिजे। शहबाज, मोहसिन नकवी, जहां मर्जी हो 5 मुजरम होंगे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी मथां क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम लॻाइण ते गिरफ़्तार कयल शेख रशीद जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। इस्लामाबाद जी सेशन अदालत शेख रशीद जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद वारी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत शेख रशीद जी राहदारी रिमांड बाबति सिंध पुलिस जी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी सूमर ते मुक़रर। शेख रशीद जो चवणु आहे त कुर्सी सां ॿधी रखियो वियो। खेसि कुझु थियो त शहबाज शरीफ़, राणा सनाउल्लाह ऐं मोहसिन नकवी ज़िम्मेवार हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जी मुलाक़ात। शाहिद खाकान अब्बासी जा इख़्तिलाफ़ ख़त्म करण ऐं ॿिनि नाराज़ अॻवाननि खे बि परचाइण जो फ़ैसिलो। मुलाक़ात में शाहिद खाकान जी इस्तीफ़ा, क़ौमी असेंबली जी ख़ाली पयल तकनि ऐं पंजाब तोड़े केपी में चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त भरपूर तयारी सां मैदान ते लहंदासीं। लीगी कारकुननि लाइ नवाज़ शरीफ़ जल्द पैगाम जारी कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी बि मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सियासी ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जूं ॾुखियायूं ख़त्म न थियूं। पुलिस मथसि नओं केस दाख़िल करे वरितो। पुलिस मूजिबि फवाद चौधरी जी मेडिकल रिपोर्ट मिली वई आहे। गिरफ़्तारी वक़्तु नशे जी हालत में हो। रिपोर्ट जे आधार ते फवाद चौधरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो।
पेट्रोल, डीज़ल, सिगरेट, एनर्जी ड्रिंक्स ऐं जहाज़ टिकट महांगी कई वञे। IMF पाकिस्तान खां डो मोर जो मुतालबो करे छॾियो। मुआशी सुधारनि में देर, कर्ज़नि, महांगाई में वाध ऐं नाणे ज़ख़ीरनि में घटिताई पाकिस्तानी मैशत लाइ ख़तरो करार। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल IMF वफ़द ऐं नाणे वारी वज़ारत में टेक्निकी सतह जूं ॻाल्हियूं थियूं। ज़रियनि मूजिबि IMF 200 अरब बदिरां 500 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी। डीज़ल ते फौरी तौर लेवी लॻाए टारगेट पूरो करण जो बि मुतालबो। ज़रियनि मूजिबि नाणे वारी वज़ारत कर्ज़ जी नई किस्त वठण लाइ रेवेन्यू हदफ़ वधाइण समेत IMF जा समूरा मुतालबा मंज़ूर करण जी ख़ातिरी कराए छॾी। हुकूमत से पूछना चाहता हूं कि आज कौम की जरूरत क्या है। इस वक्त जो मईशत की कैफियत है और इस वक्त जो बढ़ती हुई दहशत गर्दी का खौफ है, इस आलम में आप यकजहती चाहते हैं या इंतशार देखना चाहते हैं, जो हमें आज मुल्क बिखरा हुआ दिखाई दे रहा है। मेरा सवाल यह है कि पाकिस्तान में आइन की पासदारी होगी, कानून की हुक्मरानी होगी या पॉलिटिकल इंजीनियरिंग होगी। और कम से कम पंजाब की कैफियत जो मेरे सामने है, 33 सीटें पहले और फिर 31 सीटें बाद में, उससे लगता है कि मन पसंद नताइज का टारगेट दिया जा रहा है। दावत से पहले शहबाज शरीफ साहब फैसला कीजिए, इल्जाम लगाना है या दावत देनी है। दो चीजें बैक वक्त नहीं चल सकती। हालत सोग में है पूरा सूबा और पूरी कौम, क्रिटिकल कंडीशन में लोग पड़े हैं और वो कहते हैं खैबर पख्तूनख्वा की हुकूमत 471 का हिसाब दे। इदारा दहशत गर्दन जो पीछो करण चाहिनि था या सहाफ़िन ऐं सियासतदाननि जो मुल्क में आइन जी हुक्मरानी हूंदी या सियासी इंजीनियरिंग कई वेंदी। नंढी चूंड मां लॻे थो त मनपसंद नतीजनि जो टारगेट ॾिनो वियो आहे। ईअं थियो त मुल्क जो वॾो नुक़सानु थींदो। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी जी प्रेस कॉन्फ्रेंस। लाहौर में ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त TTP सां ॻाल्हियुनि जी शुरूआत 2013 ईस्वी में नवाज़ शरीफ़ कई हुई। पेशावर साने ते खैबर पख्तूनख्वा सोग में वरतल आहे। शहबाज शरीफ़ 417 अरब रुपयनि जो हिसाब घुरी रहियो आहे। PTI हिसाब ॾियण लाइ तयारु आहे। छा शहबाज शरीफ़ पंहिंजे दौर में पुलिस ते ख़र्च कयल रक़म जो बि हिसाब ॾींदो? खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर गुलाम अली चयो आहे त पेशावर पुलिस लाइन्स धमाको फोर्सिस खे फोर्सिस सां वेढ़ण जी नाकाम कोशिश हुई। अहिड़ी सूरत हाल पैदा न कई वञे त सुभाणे अहलकार नंढी चूंड जी सिक्योरिटी ॾियण खां इनकार कनि। 2 हफ़्तनि खां चवां पियो त सियासी जमायतूं ऐं इदारनि खे गॾु वेहणो पवंदो। इलेक्शन कमीशन खे मौजूदा सूरत हाल जे हवाले सां सलाह मशवरे लाइ लिखियो आहे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर गुलाम अली चयो त पेशावर पुलिस लाइन्स धमाको क़ौमी सान्यो आहे। हिकु सियासी जमात खे कंहिं चयो हो त मौजूदा सूरत हाल में असेंबली टोड़े। इमरान खान क़ौमी मामलनि ते बि यकजहती लाइ तयारु नाहे। गुजनि इदारनि भारतीय एजेंसियुनि जो वॾो मनसूबो नाकाम बणाए छॾियो। मनसूबे तहत कश्मीरियुनि खे पैसनि जी लालच ॾेई इस्म गिलिंग ते राज़ी कयो वेंदो हो ऐं मौक़ो मिलंदे ई जाली ऑपरेशन में खेनि मारियो वेंदो हो। भारतीय एजेंसियूं बेख़बर इस्म गिलर खे मारण बाद ऑपरेशन जो रंग ॾींदियूं हुयूं ऐं इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻंदा हुआ। पाकिस्तान जे गुजनि इदारनि भारत जी अहिड़ी मनसूबे जा पोल पधिरा करे छॾिया। कराची जी अदालत सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। बैंकिंग कोर्ट जवाबदार मुज़फ़र चांडियो, सऊदुल हसन ऐं ज़ीशान लाड़िक जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। FIA जो चवणु आहे त जवाबदार मुज़फ़र चांडियो, मुख़्तियार कार ऐं ज़ीशान लाड़िक सिंध बैंक जा मुलाज़िम आहिनि। जवाबदार सऊदुल हसन अॻूणे DC ताजफ़ैन आलम जो वेझो अज़ीज़ आहे। 3 जवाबदार अॻूणे DC ताजफ़ैन आलम खां WhatsApp ज़रिए हिदायतूं वठंदा हुआ। पने आकिल में 3 साल अॻु प्लाट जी मालिकी तां माका ऐं चाचड़ बिरादरी जे मारिजी वियल 2 ॼणनि जे खून जो जरगो, 1 करोड़ रुपयनि खां वधीक ॾंड। ॻोठ सरदार हाजी खान चाचड़ में सरदार बाबल भयो जी सरपंची हेठि जरगो थियो। गुलशन माको वारी धुर ते ॾोह साबित थियण ते 1 करोड़ 30 लख रुपया ॾंड विधो वियो। धुरियूं खीर कढ।